पीपल्स पार्टी तरफा आम चूंडन में कामयाबी की खुशी में ठटे में जलसो मकली क्रिकेट स्टेडियम में मुनक़िद जलसे में वॾे अंग में अवाम की शिरकत। बिलावल भुट्टो जरदारी जलसे के खिताब करे चूंडन में पीपी की कामयाबी ते अवाम जो थोड़ा मञंदो। जलसे गाह में औरतुनि लाइ अलॻि बंदोबस्त कियो वियो। पिंडाल के झंडनि ऐं बैनरनि सां सजायो वियो। चीफ जस्टिस के रावलपिंडी के कमिश्नर जी मुबैना इल्जामन ते वज़ाहत न करण घुर्जे। हा मामलो सोलो आहे। रावलपिंडी जा समूरा बैलेट बॉक्स खोलिया वञनि। कुछ माण्हू इलेक्शन के नतीजन के तकरारी बढ़ाइण की कोशिश करे रहिया आहिनि। पीपी अॻवान खुर्शीद शाह जो बयान। संदसि चवण आहे त पीपी के उम्मीदवारनि सां बि धांधलियूं थियूं आहिनि, पर असां जमहूरियत जे करे ख़ामोश आहियूं। पीर पागारो असांजो भाउ आहे। हिकु ॿ सीटूं खटींदड़ पार्टी के जमहूरियत नथी सूंहे। नव मई सानहे जे ज़िम्मेवारनि को सबक न सिखियो। परॾेह खां पाकिस्तान के खिलाफ मुहिम हलाई पई वञे। इहा पाकिस्तान सां बदतरीन ज़्यादती आहे। पीटीआई जी सोशल मीडिया अकाउंट से मुहिम हलाई पई वञे जेका प्रोपेगेंडा कई पई वञे। इहा बिना सबब जे नाहे। इहा उन्हीअ साज़िश जे कड़ी आहे जेका असां अॻ में ॾिसंदा रहिया आहियूं। नून लीग अॻवान मलिक अहमद खान, अता तारड़ ऐं उज़मा बुखारी जी लाहौर में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। सिंधन चवण आहे त कमिश्नर रावलपिंडी जो इलेक्शन प्रोसेस सां को बि वास्तो नाहे। मुख़्तलिफ़ DROs जूं तस्वीरूं लॻाए भवाइती मुहिम शुरू कई वई। रावलपिंडी के अगूड़े कमिश्नर की प्रेस कॉन्फ्रेंस की हकीकत सामू अची चुकी। इलेक्शन कमीशन अगूड़े कमिश्नर की प्रेस कॉन्फ्रेंस से कमेटी जोड़ी। इलेक्शन में रुगो ROs ऐं DROs के इख्तियार ॾिना वेंदा आहिनि। कमिश्नर के का बि ज़िम्मेवारी न ॾिनी वेंदी आहे। नून लीग अॻवान ख्वाजा आसिफ जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त माज़ी में PP ऐं JUI सां भाईवारी रही आहे। सियासी जमायतुनि जी भाईवारी जमहूरी अमल जो हिस्सो आहे। पंजाब में नून लीग के सादी अक्सरियत हासिल आहे। मरियम नवाज़ पंजाब जी वज़ीर आला होंदी। पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून विच में हुकूमत की जोड़जग ते अहम भराए मामलन के हतमी शक्ल ॾियण लाइ कोऑर्डिनेशन कमेटियुनि जो चौथो इजलास सुभाणे थींदो। ॿिन्ही धुरियुनि मज़बूत जमहूरी हुकूमत के मुल्की इस्तेहकाम की ज़मानत करार ॾेई छॾियो। गॾिजाणी खां पोइ जारी कल पधिराई में चयो वियो आहे त हुकूमत साज़ी जे मामलन के हतमी शक्ल ॾियण लाइ सूमर ते इजलास कोठाइण ते इत्तेफ़ाक़ थियो।